अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज मैं वञा थो पंहिंजे यूट्यूब चैनल की पेमेंट रखण। अज मुझे मैसेज आयो आहे यूट्यूब चैनल की पेमेंट सखर वञी रहियो आहियां। हीअ पूरी वीडियो तव्हां ॾिसो। 4 महीने खां पोइ मुंहिंजी यूट्यूब की पेमेंट आई आहे। सॼी वीडियो ही व्लॉग सिर्फ़ु तव्हांजे लाइ ऐं जेका यूट्यूब ते कमाई करणु चाहिनि था उन्हनि जे लाइ मैसेज आहे। पहिरें चक्कर मां वञा थो बैंक, ॾिसूं था पेमेंट मिले थी यूट्यूब जी या अॼु न। हीअ मोटरसाइकिल आहे, सिधो सखर वञूं था। सॼी वीडियो तव्हां सां शेयर कंदुमि आख़िर ताईं। दोस्तों हाणे असां अलीवाणी शहर में एंटर थी रहिया आहियूं। बाइक ते वञी रहिया आहियूं पंहिंजी यूट्यूब जी पेमेंट जेको आहे कढाइण लाइ। जो राति मुझे ईमेल आयो बैंक की तरफ़ां तो तुंहिंजी पेमेंट अची चुकी आहे। सखर बैंक में जेको आहे मुंहिंजो अकाउंट आहे UBL में। साम्हूं ही अलीवाण जो शहर आहे, अञा शहर ते अॻिते आहे। हीअ एंट्रेस आहे उन जी ऐं शहर ॾांहुं वञी रहिया आहियूं। स्टेप बाय स्टेप तव्हांखे जेको ॿुधाईंदा वेंदासीं। हीअ अॼु मतिलबु असां अलीवाण शहर जे विच में पहुता आहियूं। ॾाढो बहितरीनु मज़ो अची रहियो आहे, ख़ुशी बि ॾाढी आहे। यूट्यूब जी पहिरीं पेमेंट जॾहिं वठणु वेंदो आहे कोई दोस्तो 4-5 महीननि खां पोइ जॾहिं तव्हांखे पेमेंट मिले रुकिजी त वॾी ख़ुशी थींदी आहे। दुआ कयो मां वञा थो त पेमेंट मूंखे उते मिली वञे। ऐं अलीवाण शहर आहे, वरी रोड ईंदो, उन खां पोइ वरी कैची वारी पुल क्रॉस करे सिधो सखर। दोस्तों सखर वेंदे वेंदे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त पहिरियां असां हाणे रोड़ी शहर में पहुता आहियूं। साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ रोड़ी शहर जी एंट्रेंस आहे, लेकिन रोड़ी शहर जे विच न पहुता आहियूं। लेकिन हीअ शुरूआती तव्हां दुकानूं ॾिसी रहिया आहियो। हीअ वीडियो मूं सोचियो तव्हांखे प्रैक्टिकली सुठे नमूने सां व्लॉग जे हिसाब सां ठाहियां ऐं तव्हां हीअ वीडियो ॾिसी जेका नवां यूट्यूबर उन्हनि जो जज़्बो जाॻंदो ऐं उहे बि यूट्यूब ते ख़ुशी ख़ुशी कमु कंदा ऐं यूट्यूब ते जेको आहे इनकम हासिलु कंदा ऐं पंहिंजो सफ़र गुज़र कंदा। यूट्यूब जी दोस्तो इनकम सुठी आहे माशाल्लाह। यूट्यूब बहितरीनु पैसा ॾींदो आहे, काफ़ी ॾींदो आहे अगरि माण्हू दिलि सां कमु करे। हीअ रोड़ी शहर जे विच पहुता आहियूं, विचों वञूं था, सिधो सखर वेंदासीं कैंची पुल क्रॉस करे। हीअ साम्हूं ॾिसो था ॾाढा अॼुकल्ह इलेक्शन जा झंडा लॻा पिया आहिनि। कॾहिं कहिड़ी पार्टी जा, किथे कहिड़ी पार्टी जा। इलेक्शन बि मथां बीठो आहे, तयारु आहे। ऐं जेको आहे हीअ पेमेंट दोस्तो वठी करे कुझु सामान बि वठणा आहिनि। साम्हूं कैंची पुल जा नज़ारा तव्हां ॾिसी सघो था। कैंची पुल क्रॉस कंदासीं पोइ ईंदो सखर। हीअ दोस्तो साम्हूं जो नज़ारो ॾिसिजो। हाणे साम्हूं हितो गोलाई क्रॉस कंदासीं त साम्हूं ई कैंची पुल जा बहितरीनु ख़ूबसूरत ऐं यादगिरी जेको आहे न नज़ारा आहिनि। हीअ वॾी हिकु पुराणी हिस्ट्री जी होज मालो वारी तव्हां गानो ॿुधो हूंदो, उहा पुल आहे। वॾो रश हूंदो आहे दोस्तो हिन पुल ते, छाजे करे ही पुराणी पुल आहे लेकिन ॾाढी सवड़ी आहे। काफ़ी रश हूंदो आहे। रोड़ी ऐं सखर जे विच में पुल आहे त रश लॻो पियो आहे। असां बि बाइक ते आहियूं
ऐं सुबुह जो टाइम आहे, ॾाढी कुइड़ धुंधल बि आहे। साम्हूं ॾिसो था दरिया जा जेको दरिया जो पाणी आहे उहो बि सही नमूने सां नज़र नथो अचे। वजह इहा आहे त धुंधल जो मौसमु आहे, सियारे जो मौसमु आहे। ऐं माशाअल्लाह ही कैंची पुल जा नज़ारा ॾिसो केॾी ख़ूबसूरत आहे। ही सिंध जी हिकु यादगिरी आहे, हिकिड़ी हिस्ट्री बि आहे। जी दोस्तों, तव्हां साम्हूं ॾिसंदा वञो त हीअ हाणे असां नीमकी चाढ़ी सखर पुगाऊं वञी। तव्हां कॾहिं आया हूंदो सखर लाही में नीमकी चाढ़ी वटि, ऐं हीअ उतां जा नज़ारा आहिनि, बहितरीनु नज़ारा आहिनि। सुबुह जो टाइम सिधो बैंक ॾे वेंदासीं, छाजे करे बैंक इंशाअल्लाह अॼु खुलियल हूंदी। मूं राब्तो कयो हेल्पलाइन ते त बैंक खुलियल आहे। उते वञी उहा वीडियो बि तव्हांखे ॾेखारींदुसि। पेमेंट जेको आहे पंहिंजी यूट्यूब जी कढी करे उहा सॼी वीडियो तव्हां सां शेयर कंदुसि इंशाअल्लाह। हीअ वीडियो अगरि तव्हां ॾिसी रहिया आहियो त तव्हांजा हौसला वधी विया हूंदा यूट्यूब ते कमु करण जा। ऐं साम्हूं घंटा घर बीठो अथव इहो जेको आहे क्लॉक टावर। ऐं पोइ दोस्तो ही साम्हूं तव्हांजे पैसा मां कढी रहियो आहियां, ॾिसी रहिया आहियो तव्हां। दोस्तों पेमेंट में करे वरिती आहे। फिलहाल 50,000 आई आहे, 61,000 खां मथे 50,000 कढां थो। 50,000 खां मथे टैक्स कटिजी वेंदो आहे, हिनजे करे सुभाणे जेको आहे बकाया वारी पेमेंट कढी वेंदी यूट्यूब जी पे।